नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त तंग ठठो मां खबर ॾींदा आहियूं। ठठो रोड ते जंगशाही वेझो कारी मोरी पुल टुटण करे 1 कलाक अंदर 3 हादसा। पुल जा 2 पासा टुटल हुअण करे साम्हूं ईंदड़ गाॾियुनि जी लाइट जी रोशनी अखियुनि में पवण करे खॾा ॾिसण में न आया। खॾनि खां बचण करे स्लिप थी किरी पिया। फैज़ान वल्द अब्दुल कादिर बिरोई ऐं शाज़े वल्द नजमुद्दीन बिरोई खे ज़ख्मी हालत में रूरल हेल्थ सेंटर जंगशाही पहुचायो वियो। ॿिए पासे मोटरसाइकिल सवार ज़ाहिद वल्द मोहम्मद हाशिम जोखियो बि साॻी तरह किरी सख़्त ज़ख्मी थी पियो। टियों हादसो हिकु औरत धी अलाउद्दीन हलंदड़ मोटरसाइकिल तां किरी ज़ख्मी थी पई। औरत जे मथे ते ज़ख़म रसिया। रूरल हेल्थ सेंटर जंगशाही ते डॉक्टर मौजूद न हुअण करे मेल डिस्पेंसर ऐं ॿियो स्टाफ ज़ख्मियुनि खे आरजी मरहम पट्टी करे घर मोकिले छॾियो। ज़ख्मियुनि जो चवण हुयो त एॾी वॾी अस्पताल में न डॉक्टरनि जी गैर मौजूदगी मरीज़नि खे बग़ैर इलाज जे घरनि में मोटणो पवे थो। जंगशाही अवाम सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त पुराणी पुल टुटण करे रोज़ हादसा थी रहिया आहिनि। सिंध हुकूमत खां अपील कयूं था त नई पुल जो कम जल्द से जल्द मुकम्मल कयो वञे त जीअं कंहिं वॾे हादसे खां बची सघिजे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।